वालिद साहब जेको औलाद खे सम्झाणी ॾींदो आहे न त औलाद थोरी गुस्से में अची वेंदी आहे। जॾहिं वालिद साहब पंहिंजे बचनि खे हिदायत ॾींदो आहे न त उते काफ़िलो शैताननि जो ज़रूरु ईंदो आहे। पोइ उन औलाद जे अंदरि दाख़िल थींदा आहिनि, उनजे दिमाग़ में दाख़िल थींदा आहिनि, जेके वालिद साहब जे लफ़्ज़ खे ख़राबु महसूसु कराईंदा आहिनि। तोखे हिनमहिल ख़बर न पवंदी, तोखे हिनमहिल ख़बर न पवंदी। जेको वालिद साहब बचे खे हिदायत ॾींदो आहे न, यकीन कयो न हिन वालिद साहबनि घणो कुझु ॾिठो अथव। दुनिया जा धिका, अॻिलनि जा ग़लति रवैया, हिन हुन सां कीअं उथिणो आहे, कीअं वेहणो आहे, सभु ॾुख हिननि ॾिठा आहिनि। पोइ इहो छा चाहींदा आहिनि त असांजी औलाद खे इहे ॾींहं न ॾिसणा पवनि जेके असां ॾिसी आया आहियूं। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। जेको औलाद खे पंहिंजो वालिद साहब हिदायत अता करे न, उन औलाद खे थियणु घुरिजे त पंहिंजी अखियूं ज़मीन में करे, कन खोले। गुस्सो अचई न त सम्झजांइ त इहो शैतान आहे, इब्लीस आहे, जेको मूंखे विसा थो ॼाराए। वालिद साहब जी ॻाल्हियूं बि कड़वी थी लॻनि। हिननि जो एतिराम कर, हिननि जो अदब कर। गुस्सो ईंदो, पर हिन गुस्से जी तोखे रिज़ल्ट कहिड़े वक़्तु मिलंदी, जहिड़े वक़्त में तुंहिंजो वालिद साहब हिन दुनिया में ई न हूंदो। उन वक़्तु तोखे अहसासु घणो थींदो, ख़बर पवंदी त वालिद साहब जेका हिदायत ॾींदो उहा सही हूंदी, ग़लति न हूंदी। ख़ुशि नसीब आहे तूं, तुंहिंजो वालिद साहब ज़िंदा आहे, तोखे हिदायत अता करे। ख़ुशि नसीब आहे, ख़ुदा जो कसम। पुछ उन्हनि खां जिन वीचारनि जा वालिद साहब हिन दुनिया में न आहिनि, पुछ उन्हनि खां। हर शइ जी ख़बर उन्हनि जे वय खां बाद में पवंदी आहे। हर शइ जी ख़बर उन्हनि जे वय खां बाद में पवंदी आहे। पंहिंजे वालिद साहब जी इज़त कयो। यकीन कयो न, हिननि जे वय खां पोइ सभ खां पहिरियों पंहिंजा जेके पाड़ेसरी अथव न, उहे रवैया चेंज करे वेंदा अथव। वालिद साहब हयात आहे न, तव्हांजी हर कोई इज़त कंदो। रिश्तेदार हूंदा, पाड़ेसरी हूंदा, तव्हांजे वालिद साहब जा दोस्त हूंदा, सभु को इज़त कंदो। इन जे वय खां पोइ कोई बि कंहिंखे न ॾिसंदो आहे। पोइ हर कंहिं जा रवैया तव्हांखे चेंज नज़र ईंदा। ख़ुदा जो कसम, हिननि जी हयाती में सिख, पोइ बाद में पछताईंदे त कोई मूंखे सम्झाइण वारो कोन्हे। रोअंदे यादि रख, ए जवान जी औलाद, इन्हनि जी निवड़त कंदा कयो। कंहिंजी? जिन तव्हांखे आंगुर हथ में विझी हलणु सेखारियो, जिन तव्हांजे वात में गिरा विधा, जिन तव्हांखे अध रात जो रोईंदे बर्दाश्त न कंदा, जिन तव्हांजे मथां मच्छर छा मख बि बर्दाश्त न कई। अॼु उहे ई तव्हांजा वॾा आहिनि। जहिड़े वक़्तु ॾिसो सुम्हनि न, केतिरी मखियूं वेंदियूं आहिनि। तोखे गैरत थींदी आहे त मां पंहिंजे वालिद साहब जे मथां मखी हटायां? न, इहो ई वालिद साहब जॾहिं तूं नंढड़ो हुए, बचपन में हो न, त तुंहिंजे मथां मख बि वेहणु बर्दाश्त न कंदो ई। ख़ुदा रा क़दुरु कयो, हिननि जो इज़त कयो। इन्हनि जे वय खां पोइ न त हर कंहिं जा रवैया ॾाढा ॾुखिया लॻंदा, हर कंहिं जा रवैया ॾाढा ख़राबु लॻंदा अथव। इन्हनि जी इज़त कयो। रब तव्हांखे सलामत ऐं शाद आबाद रखे। जज़ाकल्लाह ख़ैर। मा सलाम।